नासिर खानपुर में बासरन जो ॾाढो पुलिस के साथ ॻोठाणे जे घर ते हथियारबंदनि हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। दांह खणी वियल ॻोठाणे खे पुलिस लाकअप करे छॾियो। मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रुस्तम थाणे जे हद ॻोठ मोहम्मद सचल पंवार में 7 हथियारबंदनि उस्मान साबिर बिलावल नज़र मोहम्मद सत्तार निज़ाम अब्दुल गफूर ऐं ॿियनि अलमदीन पंवार जे घर ते हमलो कयो आहे। हमले दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि शबीर, माई साहिबा, माई आमना ऐं 4 वरहनि जी नींगरी फिज़ा पंवर ज़ख़्मी थी पई आहे। मुतासिर थाणे पहुता त पुलिस मदद करण बदिरां ज़ख़्मी शबीर पंवर खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। पुलिस इतला बावजूदि वाक़े वारे हंधि न पहुती। ॿिए पासे मुतासिर अलमदीन, बशीर, अब्दुल गफ़ार ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में बासरनि ऐं पुलिस ॾाढ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि चयो आहे त बासर ज़ुल्म कयो आहे। दांह खणी थाणे वियासीं त पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾियण बदिरां हिक ॼणे खे लाकअप करे छॾियो। हाणे जवाबदार रुॻो धमकाइनि पिया, पुलिस केस बि नथी वठे। आला इख़्तियारियूं नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कनि।